बस हिते झले बि थोड़ी। हाँ जी बिल्कुल नाज़रीन, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सॼे सिंध में मच जे हवाले सां मशहूरु मेलो ओलिया हज़रत बैरमबरी जो अॼु खां जेको आहे सो मेले जूं तयारियूं मुकमल कयूं आहिनि। अॼु जेको आहे सो राति जो चादर चाढ़े गादी नशीन जेको फ़क़ीर सद्दाम जुने जो आहे 40 फुट जो जेको डिघो मच थियलु आहे उनखे बाहि ॾेई मेले तक़रीबन जो जेको आहे सो आगाज़ कंदो। मेले जूं जेको 3 ॾींहंनि वारियूं तक़रीबन उन में उठनि जी डोड़, घोड़नि जी डोड़, डांदनि जी डोड़ समेत मल मुक़ाबला बि जेके आहिनि से दिलचस्प मुक़ाबला थींदा आहिनि। उनखां अलावा तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मेले में चिड़ियाघर, मौत जो खूह, तफ़री मर्कज़ ऐं मनिहारी जा दुकान, मिठाई जा दुकान, उन्हनि जा स्टॉल पिणु क़ाइमु कया विया आहिनि। मेले में जेको आहे सो 3 ॾींहंनि वारनि तक़रीबन दौरान राग रंग जेको आहे सो सूफ़ी राग रंग जूं पिणु महफ़िल जेका उहा पिणु मुनक़िद कई वेंदी। तव्हांखे ॿुधाए लाइ सॼे सिंध में जेको आहे सो मच जे हवाले सां ओलिया हज़रत बैरमबरी जो मेलो मशहूरु आहे। मुंहिंजे पस मंज़र में तव्हां ॾिसी सघो था त 40 फुट जो जेको डिघो मच ठहियो आहे उनखे 11 तारीख़ ते जेको आहे सो तयारु कयो वेंदो आहे ऐं 14 जी राति जेको आहे सो दरगाह जो गादी नशीन आहे फ़क़ीर सद्दाम जुने जो दरगाह ते चादर चाढ़े ऐं 10 बजे राति जो जेको आहे सो मच खे बाहि ॾींदो। मेले में जेको पांधीड़नि जे पहुचण जो सिलसिलो आहे उहो पिणु जारी आहे। काफ़ी जेके आहिनि से सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां, पंजाब मां जेके आहिनि से पांधीड़ा पहुचंदा आहिनि ऐं मच ॾिसण जे लाइ परे परे खां माण्हू ईंदा आहिनि। अॼु जेको आहे सो 40 फुट जो जेको डिघो मच ठाहियो वियो आहे उनखे राति जो 10 वॻे बाहि ॾेई मेले तक़रीबन जो आगाज़ कयो वेंदो जी।